सियासत में सादगी ऐं सचाई सां पंहिंजी सुञाणप रखंदड़ रहीम बख़्श सूमरो 1919 ते शिकारपुर में जनम वरितो। हू बि पंहिंजे पीउ सिंध जे पहिरें वॾे वज़ीर शहीद अला बख़्श सूमरो जियां हिंदू मुस्लिम भाईचारे जो हिमायती हो। हू पहिरियों भेरो 1946 ईस्वी सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो वियो। हू पंहिंजी हयाती में 7 दफ़ा सिंध असेंबली ऐं 2 दफ़ा क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो। रहीम बख़्श सूमरो यूसुफ हारून, इब्राहिम रहमतुल्लाह, गुलाम हुसैन हिदायतुल्लाह ऐं जनरल रहीमदीन ख़ान जे कैबिनेट में वज़ीर रहियो। हू 4 भेरा सूबाई वज़ीर रहियो ऐं हिन 4 दफ़ा हुकूमत सां मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़नि सबबि इस्तीफ़ा ॾिनी। हू अयूब ख़ान ख़िलाफ़ हलंदड़ जदोजहद में एहतजाजी तौर इस्तीफ़ा ॾींदड़ पहिरियों मेंबर हो। रहीम बख़्श सूमरो 1970 ईस्वी वारी इलेक्शन में वाहिद पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ उम्मीदवार हो, जंहिं पीपल्स पार्टी जे उरूज वारे दौर में आज़ाद उम्मीदवार तौर इलेक्शन खटी हुई। रहीम बख़्श सूमरो सियासत में तमामु घणी सादगी ऐं सचाई तौर मशहूर हो। हिन पूरी ज़िंदगी कॾहिं बि मुआफ़िज़ न रखियो। हू शिकारपुर शहर में टांगे ते घुमंदो हो ऐं वज़ीर हूंदे बि पहिरें पंधु घुमंदो रहियो। रहीम बख़्श सूमरो होटल ते वेही माण्हुनि सां चांहि पीअंदो हुयो। 1000 एकड़ ज़मीन हूंदे बि कॾहिं ज़मीन ते हर पाण हलाईंदो हो त कॾहिं वरी मज़दूरनि सां मानी गॾु खाईंदो हो। सियासत जी अहिड़े बाकमाल शख़्सियत जो असां खां 24 जनवरी 2005 ते हमेशह लाइ विछड़ी वियो। कंहिं बि सियासी मौज़ू ते असां हुन सां जॾहिं बि बहस मुबाहिसो कंदासीं त असांखे कॾहिं रोक टोक न कंदो या झलजो, बल्कि मौक़ो ॾींदो कि असां पंहिंजी जेके बि सुवाल जवाब आयूं कयूंसि। शुरू में 46 असेंबली जो मेंबर हुयो जिना साहब सां वरी असेंबली में, पोइ वरी 50s में इब्राहिम रहमतुल्लाह ऐं अब्दुलसत्तार पीरज़ादा साहब जी कैबिनेट में रहियो। जॾहिं वज़ीर ई 2-3 हूंदा त हे हुन में वज़ीर हूंदो। पोइ वरी अयूब ख़ान जे ज़माने में उहो अयूब जी ऑपोज़िशन में हुया। इनफैक्ट पहिरां मेंबर हुया जंहिं अयूब जे ख़िलाफ़ु रिज़ाइन कयो। वर्सी हर साल मल्हाईंदा आहियूं शिकारपुर में, न उते जिते 5 पीरनि ते। पोइ पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं हुननि प्रोटोकॉल खयो, न हुनजे वालिद कॾहिं ज़िंदगी में प्रोटोकॉल खयो। शहीद अला बख़्श वाहिद माण्हू जेको जॾहिं सिंध जो प्रीमियर हुयो त हुन कॾहिं बि झंडो पंहिंजी गाॾी ते या घर ते न हुयो। और रहीम साहब बि प्रोटोकॉल खे सख़्तु नापसंद कंदो। शहीद अला बख़्श मज़दूरनि सां मानी खाईंदो, रहीम बख़्श साहब मज़दूरनि सां ई मानी खाईंदो। अक्सर जेके रहीम बख़्श साहब जा महिमान ईंदा, उहो रहीम बख़्श साहब रहीमाबाद जेके महिमान ईंदा पुछंदा साईं रहीम बख़्श साहब किथे मिलंदो। उहो ज़मीन ते कमु करण महिल मिलंदो, चवंदो मां रहीम बख़्श साहब मां आहियां। हुन जी सादगी ऐं वॾो ज़िंदगीअ जो हुन वॾो में वॾो पहलू हुयो। हुन ते करप्शन साबित त छा, हुन ते करप्शन जो इल्ज़ाम बि कॾहिं न लॻो। हू जॾहिं इलेक्शन में उथंदो हो त पंहिंजी घर या अहिड़े की जाइदाद विकिणी पोइ उथंदो।